आगाह कयां कि लाड़काणे में भैंस कॉलोनी में 11 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल नींगर जो पतो न पइजी सघियो आहे। नींगर अब्दुल रज़ाक जतोई जे ॻोल्हा बावजूद पतो न पियो आहे। संदसि वारस परेशान आहिनि। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया लाड़काणे में भैंस कॉलोनी में 11 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल नींगर जो पतो न पइजी सघियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, नींगर अब्दुल रज़ाक जतोई जे ॻोल्हा बावजूद संदसि पतो न पियो आहे। नींगर जा वारस परेशान आहिनि। अहम ख़बर है तव्हांखे ॾियूं पिया लाड़काणे में भैंस कॉलोनी में 11 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल नींगर जो पतो न पियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया नींगर अब्दुल रज़ाक जतोई जो ॻोल्हा बावजूद पतो न पियो आहे। संदसि वारस परेशान आहिनि। भैंस कॉलोनी में 11 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल नींगर अब्दुल रज़ाक जतोई जो पतो न पियो आहे। राब्तो कयो आहे लाड़काणे में रशीद समोसा। रशीद, आगाह कजो नींगर जो पतो न पइजी सघियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बिशारत लाड़काणे शहर के रहमतपुर थाने की हद भैंस कॉलोनी में 11 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल 6 सालनि जो नींगर अब्दुल रज़ाक वलद अब्दुल हमीद जतोई जो जेको आहे दस पतो हिन वक़्त ताईं न पइजी सघियो आहे। उनजा जेके वारस आहिनि उहे तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि ऐं पुलिस उनजे वारसनि जो चवणु आहे त पुलिस खे असां इतलाह ॾिनो आहे, पर हिन वक़्त ताईं नींगर जो को बि दस पतो न पइजी सघियो आहे। ऐं नींगर जे ॻोल्हा जी मदद लाइ असां इश्तिहार पिणु जारी करे कयो आहे, पर हिन वक़्त ताईं को बि जेको आहे नींगर जो किथे बि दस पतो न पइजी सघियो आहे। नींगर न मिलियो आहे। उनजा वारसनि जो चवणु आहे त 11 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस असांजी का बि मदद कोन पई करे ऐं नींगर जेको आहे हथु करे ॾिनो वञे ऐं असांखे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक उन्हनि जे जेको घर में पाक जेके किताब जो विर्द आहे नींगर जे घर में उहो बि जारी आहे ऐं उनजे वारसनि जो वधीक चवणु आहे त पुलिस असांजी मदद करे ऐं असांखे नींगर ॻोल्हे ॾिनो वञे। जी ठीकु आहे रशीद, वरी महिरबानी तव्हांजी तफ़सील खां ककण लाइ।